रियाजी क्लास 9 यूनिट 3 लेसन 5 एक्सरसाइज नंबर 3.1 मश्क ट्रेडाई हिक पार्ट 1 ऐं आहियां मुंहिंजो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार ॿारो पोयनि सबक़नि में असां अलजेब्रिक एक्सप्रेशन ऐं उन्हनि जे टाइप्स जे बारे में पढ़ी आया हुआसीं ऐं असां इहो बि ॼाणे वरितो हो त रेशनल एक्सप्रेशन के कहिड़े तरीक़े सां उन जे लोएस्ट फॉर्म में आणिबो आहे। हिन सबक में असां एक्सरसाइज नंबर 3.1 के ॾिसंदासीं। असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे एग्जामाइन वेदर द फॉलोइंग अलजेब्रिक एक्सप्रेशन आर पॉलिनॉमियल और नॉट। तव्हांखे हेठिन में जांचणो आहे त या तव्हांखे हेठिन में ॻोल्हणो आहे त हेठि जेकी असांखे इज़हार गिवन आहिनि उहे पॉलिनॉमियल यानी घण रक़ियूं आहिनि या न। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे 2xy² - 3x² प्लस 5y³ - 6। हाणे करिणो छा आहे असांखे इहो ॾिसणो आहे त ही पॉलिनॉमियल आहे या न आहे। त तव्हांखे छा करिणो आहे, सभ खां पहिरियों असां लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम जीअं असां जेको कंदा आया आहियूं 2xy² - 3x² प्लस 5y³ - 6। हाणे पॉलिनॉमियल जूं कंडीशन्स कहिड़ियूं हुयूं तव्हांखे पंहिंजे ज़हन में सोचणो आहे। हिकिड़ी उहा हुई त जेके हिन जा कोएफिशिएंट हूंदा उहे रियल नंबर सां तालुक़ कनि पिया या न। हाणे हिते हिन जा कोएफिशिएंट कहिड़ा आहिनि, हिकिड़ो आहे ही 2, ॿियो आहे ही 3, ॿियो आहे ही 5, ॿियो आहे ही 6। ठीकु आहे। हाणे इहे जेके वैल्यूज़ आहिनि रियल नंबर सां बिलोंग कनि पिया या न? जी हा, बिल्कुलु कनि पिया। ऐं ॿी जेका कंडीशन हुई, असां वटि जेके वेरिएबल इस्तेमालु थियल हूंदा एक्सप्रेशन जे अंदरि उन्हनि जा जेकी पावर आहिनि उहे नॉन नेगेटिव इंटीजर सां तालुक़ रखनि था या न। हाणे नॉन नेगेटिव इंटीजर छा हूंदो आहे त जॾहिं असां n जी जेका वैल्यू यानी पावर जी वैल्यू आहे उहा 0, 1, 2, 3, सो ऑन जेके आहिनि सां तालुक़ रखे। सही आहे। जी हा, बिल्कुलु। हिते ही x जो पावर हिते 1 पियो आहे असां वटि, हिते y जो 2, हिते x जो असांजो पावर आहे 2, हिते y जो आहे क्यूब। जी हा, बिल्कुलु। जेकी वेरिएबल जा पावर आहिनि उहे नॉन नेगेटिव इंटीजर सां तालुक़ रखनि पिया। पोइ असां छा चवंदासीं, हीअ जेका एक्सप्रेशन आहे पॉलिनॉमियल आहे। त पोइ आंसर जो छा थींदो, असां जस्ट लिखंदासीं हिते त पॉलिनॉमियल। ॿारो इहो तरीक़ो तव्हांखे इस्तेमालु कंदे बसि तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त इहे पॉलिनॉमियल आहिनि या न आहिनि। हाणे मां तव्हांखे प्रोसीजर ॿुधायो आहे। सभ खां पहिरियों छा कंदो, उहो सम लिखंदो, पोइ लिखंदो सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम। पोइ जेके 2 कंडीशन्स हुयूं उहे तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं आहिनि। हिकिड़ी कहिड़ी त कोएफिशिएंट जेको आहे रियल नंबर सां तालुक़ रखे पियो या न। ॿी कहिड़ी त पावर जेको आहे उहो नॉन नेगेटिव इंटीजर आहे या न। जेकॾहिं इहे 2 कंडीशनूं सेटिस्फाइड आहिनि पोइ असांखे गिवन एक्सप्रेशन जेका हूंदी उहा पॉलिनॉमियल हूंदी यानी घण रक़मी आहे। अचो त असां हिते ॿिए खे था ॾिसूं त हीउ जेको आहे, हाणे हिते ॾिसो न त y जो जेको पावर आहे नॉन नेगेटिव इंटीजर सां तालुक़ रखे पियो या न। हाणे x जो पावर 1 आहे, इहो नॉन नेगेटिव इंटीजर सां तालुक़ रखे पियो, पर y जो पावर आहे -2। त हिते किथे -2 तव्हांखे नज़र अचे पियो न, त पोइ असां चवंदासीं इहो ॿियो नंबर जेको आहे असांजो नॉट पॉलिनॉमियल आहे। ऐं 3 नंबर ते अचो त हीउ कोएफिशिएंट ॾिसूं 6 आहे, -10 ऐं प्लस जो 7 आहे, ऐं हिते आहे -√45। हाणे हीउ बि कांस्टेंट आहे। ठीकु आहे, हीउ असांजो कांस्टेंट आहे ऐं हिनखे असां कोएफिशिएंट चवंदा आहियूं छाकाणि त हिते जेको x आहे उनजो जेको पावर हूंदो आहे उहो 0 हूंदो आहे ऐं असां चवंदा आहियूं 0 डिग्री पॉलिनॉमियल आहे। ऐं हिते जीअं ॾिसो असां वटि प्लस जो 7 पियो आहे ऐं -√45 पियो आहे असां वटि। त इहे ॿई असांजा छा आहिनि, कांस्टेंट आहिनि। ठीकु आहे। असां हिनखे कोएफिशिएंट बि चवंदा आहियूं छाकाणि त हिते जेको हिन सां मल्टीप्लिकेशन में जेको वेरिएबल पियो आहे उनजो पावर 0 आहे। त हिते ही 6, 10 प्लस जो 7 ऐं माइनस जो जेको √45 आहे इहे रियल नंबर सां तालुक़ रखनि पिया। जी हा, बिल्कुलु रखनि पिया। ऐं हिते पावर ॿुधायो, हिते x जे मथां पावर पियो आहे 2, हिते पियो आहे 1। इहे नॉन नेगेटिव इंटीजर सां तालुक़ रखनि पिया यानी पॉजिटिव आहिनि न। जी हा, बिल्कुलु। त पोइ असां छा चवंदासीं, हीअ बि असांजी छा आहे, पॉलिनॉमियल आहे। हिते असां लिखंदासीं हीअ पॉलिनॉमियल आहे। उन तरीक़े सां तव्हांखे सॉल्व करिणो आहे। त अचो हाणे चोथों नंबर आहे। हाणे चौथे नंबर खे मां सॉल्व थो कयां हिते ॿारो। हाणे त छा कंदासीं, सभ खां पहिरियों लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं 5√x - x प्लस 5x²।
हाणे हिते ॾिसो त हिते जेको अंडर एक्स पियो आहे त असां हिनखे छा था लिखी सघूं एक्स ते पावर 1/2 पोइ ते असां इहो सिखी आया आहियूं शयूं लिखंदासीं 5 हिते एक्स ते पावर 1/2 माइनस एक्स प्लस 5x²। ॿारो हाणे हिते जेके सभु कोएफिशिएंट पिया आहिनि उहे रियल नंबर सां तालुक़ु रखनि पिया। जी हा बिल्कुलु हिते 5 पियो आहे, हिते माइनस जो 1 पियो आहे, हिते पियो आहे 5। इहा ॻाल्हि ओके आहे, पर जेके पावर आहिनि उहे असांजा नॉन नेगेटिव इंटीजर सां तालुक़ु रखनि पिया। हाणे हिते जेको एक्स जो पावर आहे 1 उहो बि ओके आहे, सही आहे, ठीकु आहे। हिते एक्स जो पावर आहे 2 उहो बि सही आहे, तालुक़ु रखे पियो। पर हिते जेको आहे पावर आहे 1/2 इहो जेको आहे असांजो नॉन नेगेटिव इंटीजर न आहे, सही आहे। त पोइ छा चवंदासीं हिते, चवंदासीं त हीअ जेका एक्सप्रेशन आहे उहा पोलिनोमियल न आहे। त पोइ असांजो आंसर छा थींदो, आंसर थींदो त नॉट अ पोलिनोमियल। ॿारो हींअर साण 5 नंबर सम आहे 2/x+2 जेको आहे पोलिनोमियल आहे या न आहे। सभ खां पहिरियां लिखोसीं सॉल्यूशन, सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम। ॿारो हाणे जेको पोलिनोमियल हूंदो आहे उन खे असां p(x/q) जे फॉर्म में नथा लिखी सघूं। हाणे हीअ हिते जेको पियो आहे उहो p(x/q) जे फॉर्म में पियल आहे, त तंहिंजे करे असां चवंदासीं त इहो छा आहे, इहो पोलिनोमियल न आहे। त पोइ हिते असां जवाबु लिखंदासीं त नॉट अ पोलिनोमियल। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इहा शइ तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणी आहे। जेकॾहिं इन केस अगरि हीअ जेका एक्सप्रेशन आहे अहिड़े तरीक़े सां हुजे हा, हेठां अगरि को बि नंबर अची वञे 0 खां अलावा अगरि को नंबर अची थो वञे त पोइ असां छा चवंदासीं त पोइ उहा पोलिनोमियल आहे। हाणे सपोज़ कयो कीअं, अगरि हिते हीअं हुजे हा न 3x + 9/5 त पोइ असां छा चऊं अपान में 1 अचे या ॿिया के बि नंबर अची वञनि था, सही आहे। त पोइ असां छा चवंदासीं त पोइ उहा पोलिनोमियल आहे। हाणे कीअं, तव्हां चवंदो त हीअ p(x/q) जे फॉर्म में पियल आहे। ॿारो ॾिसो असां हिनखे लिखी था सघूं, कीअं था लिखी सघूं, असां हिनखे लिखी था सघूं त हीअ जेको 5 आहे न 3/5 × x + 9/5 ॾिठो। हाणे अचो कंडीशन खे ॾिसूं था, x जो पावर घणो आहे 1 ऐं हीअ 3/5 रियल नंबर आहे, बिल्कुलु रेशनल नंबर आहे। त पोइ असां छा चवंदासीं रियल नंबर आहे। 9/5 छा आहे, रियल नंबर आहे। त पोइ इहे कंडीशन सेटिस्फाइड थी वियूं उन जे करे। इहे शयूं तव्हांखे ज़हन में रखणियूं आहिनि। हा, पर जेकॾहिं उल्टो थी अचे थो असां वटि कीअं, जीअं ॾिसे हिते जी ॻाल्हि था कयूं असां, जेकॾहिं हिनखे फर्दर सिंप्लीफाई मां कयां त इहो कीअं थिए हा। हाणे ॾिसो हीअ थी वञे हा 2/x + 2/2, ठीकु आहे ॿारो। हाणे जॾहिं हिनखे मां फर्दर सिंप्लीफाई कयां हा त थी वञे हा 2x ते पावर -1 + 1। हाणे हिते कोएफिशिएंट वारी जेका कंडीशन आहे सेटिस्फाइड आहे, पर हिते x जो पावर -1 आहे, इन जे करे ईअं आहे, सही आहे ॿारो। हाणे तव्हांजो कॉन्सेप्ट मुकमल क्लियर थी चुको हूंदो ॿारो। हाणे असां वटि 6 नंबर सम आहे 2/x + x³ - 2। सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप सेम लिखियोसीं। हाणे असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त पोइ छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त 2x ते पावर घणो -1 + x³ - 2। हाणे हीअ पोलिनोमियल आहे या न आहे, न ही पोलिनोमियल न आहे, छाकाणि त जेको x जो पावर आहे -1 इहो नॉन नेगेटिव इंटीजर सां तालुक़ु न पियो रखे। असां पोइ छा लिखंदासीं, हिनखे जवाब में लिखंदासीं त नॉट अ पोलिनोमियल। इहो असांजो आंसर थी वियो ॿारो। हींअर असां वटि ॿियो नंबर क्वेश्चन आहे, एग्ज़ामाइन वेदर द फॉलोइंग अलजेब्रिक एक्सप्रेशन आर रेशनल आर नॉट। हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त हेठियूं जेके अलजेब्रिक एक्सप्रेशन असां वटि आहिनि उहे रेशनल यानी नातिक इज़ार आहिनि या न आहिनि। हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे x² + 2x + 3/x - 4। सभ खां पहिरियां छा लिखंदासीं असां सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं। त असां लिखंदासीं त = x² + 2x + 3/में असां वटि आहे x - 4। हाणे ॿारो सभ खां अवल असांखे इहो ॾिसणो आहे त मथे जेको इहो असांजो अंश आहे उहो पोलिनोमियल आहे या न आहे। हाणे हिते ॾिसो जेके वेरिएबल आहिनि उन्हनि जा पावर जेके आहिनि उहे नॉन नेगेटिव इंटीजर आहिनि, जी हा बिल्कुलु आहिनि। ऐं जेके हिते कोएफिशिएंट आहिनि x सां गॾु घणो आहे हिते कोएफिशिएंट, हिते 1 ही 2 ही 3, जी हा इहे बिल्कुलु रियल नंबर आहिनि। हेठि बि ॾिसो x ते पावर घणो आहे 1, कोएफिशिएंट घणो आहे या जेको असांजो कांस्टेंट आहे उहो आहे -4, त उहो बि असांजो रियल नंबर आहे, त चवंदासीं हा। हाणे ॾिसो हीअ जेका एक्सप्रेशन आहे इहा अंश ऐं छेद जी सूरत में पियल आहे, जी हा पियल आहे। ऐं जेको अंश ऐं छेद आहिनि इहे असांजा ॿई पोलिनोमियल आहिनि, जी हा बिल्कुलु आहिनि। जेकॾहिं उहा एक्सप्रेशन जेका ॿिनि पोलिनोमियल जो अगरि रेशियो हुजे, या वरी ईअं चवंदासीं
लेकिन अंश में भी पोलिनॉमियल हुजे ऐं छेद में भी अगरि हुते पोलिनॉमियल पियल आहे त पोइ असां छा चवंदासीं उन खे रेशनल एक्सप्रेशन, यानी हर उहा एक्सप्रेशन जेका पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स जे फॉर्म में पियल हुजे ऐं पी ऑफ एक्स ऐं क्यू ऑफ एक्स जेके आहिनि यानी अंश छेद आहिनि जेके आहिनि उहे असांजी पोलिनॉमियल हुजनि त पोइ असां छा चवंदासीं उन खे रेशनल एक्सप्रेशन। त पोइ हेठि लिखंदासीं त रेशनल एक्सप्रेशन। वारो हींअर असां वटि ॿियो नंबर सम आहे। सभ खां अवल असां छा लिखियोसीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम, ठीकु आहे। हाणे ॾिसो असांखे ॾिसणो आहे त मथे जेको अंश पियल आहे उहो पोलिनॉमियल आहे या न आहे। हाणे ॾिसो हिते एक्स जो पावर घणो आहे 2, ठीकु आहे। हिते एक्स जो पावर घणो थियणो 1/2। हाणे इहो जेको आहे नॉन नेगेटिव इंटीजर सां तालुक़ु रखे पियो न, बिल्कुलु बि न। असां चवंदासीं त पी ऑफ एक्स जेको आहे उहो पोलिनॉमियल न आहे। जॾहिं का रेशनल एक्सप्रेशन जे अंदरि को बि अंश या छेद उन मां को बि जेकॾहिं पोलिनॉमियल न हूंदो त पोइ असां हुनखे छा चवंदासीं उहो रेशनल एक्सप्रेशन न आहे। हूअं बि जॾहिं एक्स जो पावर जेकॾहिं असां वटि फ्रैक्शन में अची वेंदो आहे त असां हुनखे चवंदा आहियूं उहा छा आहे रेशनल एक्सप्रेशन आहे। हेठि असांजो जेको क्यू ऑफ एक्स आहे यानी छेद आहे उहो पोलिनॉमियल आहे ऐं जेको अंश आहे उहो असांजो पोलिनॉमियल न आहे। त पोइ असां छा चवंदासीं त हीअ जेका एक्सप्रेशन आहे उहा कहिड़ी आहे, हूअं त इहा आहे रेशनल एक्सप्रेशन। पोइ हाणे असांजो जवाबु छा थींदो, जवाबु थींदो त नॉट अ रेशनल एक्सप्रेशन। वारो हाणे असां वटि जेको आहे 3 नंबर पार्ट आहे। मथे जेको आहे पी ऑफ एक्स आहे उहो असांजो जेको अंश आहे उहो पोलिनॉमियल आहे, जी हा बिल्कुलु। ऐं जे असां वटि जेको छेद पियल आहे उहो बि असां वटि पोलिनॉमियल आहे ऐं ॿिन्ही पोलिनॉमियल जे रेशियो खे असीं छा चवंदा आहियूं रेशनल एक्सप्रेशन, ठीकु आहे। त प्रोसीजर तव्हांखे ख़बर आहे, सॉल्यूशन लिखणो आहे, पोइ हीअ जेको स्टेप आहे पहिरियों सेम लिखंदासीं, पोइ असां जेके आहिनि कंडीशन खे ॾिसंदासीं। पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स जे फॉर्म में अगरि का इक्वेशन लिखियलु हूंदी त पोइ असां छा चवंदासीं त उहा असांजी आहे रेशनल एक्सप्रेशन। पर शर्त छा आहे त पी ऑफ एक्स बि पोलिनॉमियल हुजे, क्यू ऑफ एक्स बि पोलिनॉमियल हुजे, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हीअ असांजो छा आहे, हीअ असांजो रेशनल एक्सप्रेशन आहे अहिड़े तरीक़े सां। वारो हीअं असां वटि 4 नंबर सम आहे √x माइनस √y अपॉन √x प्लस √y, ठीकु आहे। सभ खां पहिरियों छा लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखियोसीं। हाणे असांखे ॿुधाइणो आहे त हीअ रेशनल एक्सप्रेशन आहे या न आहे। जी हा बिल्कुलु हीअ रेशनल एक्सप्रेशन न आहे, छाकाणि त पी ऑफ एक्स जेको आहे असां वटि पोलिनॉमियल न आहे ऐं जेको क्यू ऑफ एक्स यानी जेको छेद आहे असां वटि उहो बि पोलिनॉमियल न आहे। त पोइ असां छा चवंदासीं छा आहे, हीअ असांजो नॉट अ रेशनल एक्सप्रेशन आहे। वारो हींअर असां वटि 5 नंबर सम आहे 7 अपॉन x प्लस 7। सॉल्यूशन लिखियोसीं, पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं 7 अपॉन x प्लस 7। वारो हाणे असांखे ॾिसणो आहे त हीअ पोलिनॉमियल आहे या न आहे। हाणे मथियों जेको 7 पियो आहे इहो असांजो पोलिनॉमियल आहे, हेठि जेको x प्लस 7 पियो आहे इहो पोलिनॉमियल आहे ऐं हीअ जेका इक्वेशन आहे पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स जे फॉर्म में पियल आहे। जी हा बिल्कुलु पियल आहे, ठीकु आहे। ऐं अंश बि पोलिनॉमियल आहे, छेद बि पोलिनॉमियल आहे। अंश ऐं छेद जे रेशियो खे इन केस उहे ॿई पोलिनॉमियल आहिनि त पोइ उनखे छा चइबो रेशनल एक्सप्रेशन। त पोइ आंसर छा थींदो त रेशनल। हीअ जेका एक्सप्रेशन आहे उहा रेशनल एक्सप्रेशन आहे। हाणे असां वटि 6 नंबर हिसाब आहे 5√x माइनस x प्लस 5x²। हाणे सभ खां पहिरियों असां लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन खां बाद में पहिरियों स्टेप बि सेम लिखी वञिणो आहे। वारो हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त रेशनल एक्सप्रेशन आहे या न आहे। हाणे असां हिनखे त हीअं लिखी बि सघियासीं, कीअं त 5√x माइनस x प्लस 5x²। हाणे जॾहिं हिन जे हेठां कुझु बि न हुजे त पोइ असां छा कंसिडर कंदासीं, असां 1, ठीकु आहे। हाणे इहा ॻाल्हि त सेटिस्फाइड थी वई त हेठि असांजो हिकु जेको आहे उहो पोलिनॉमियल आहे। पर मसइलो इहो आहे त मथे जेको √x पियो आहे न उहो असांजो पोलिनॉमियल न आहे। बसि इन सिचुएशन जे करे, इन कंडीशन जे करे छा चवंदासीं त हीअ जेका एक्सप्रेशन आहे उहा रेशनल एक्सप्रेशन न आहे। हेठि पोलिनॉमियल पियो आहे छेद में, पर अंश में पोलिनॉमियल न पियो आहे। हूअं त जेकॾहिं मथे पोलिनॉमियल हुजे हा त ॿिनि पोलिनॉमियल जे रेशियो खे असां रेशनल एक्सप्रेशन चवंदा आहियूं। तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अची चुकी हूंदी। पोइ जवाबु छा थींदो, जवाबु थींदो त नॉट अ रेशनल एक्सप्रेशन। अहिड़े तरीक़े सां असांजो 2 नंबर क्वेश्चन बि मुकमल थी वियो। वारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।